मश्करन जो हाँ मश्करन जो गोट तई अच्छा मोहन आप ठीक है के लेके तेरे अपनी खिड़की ने के तू पाण हल कर हल तो तले जाके छारा रची वजह किथे मुझे सलवार कटे तो तले के पाण है अलड़ी पंदो का तो जो ठक्का हिकड़ी मुसीबतों असा के मुसीबत में विची पाण भजी वयूं वरी हे मुसीबतों सा जे गाटे में लगी वन अदा मिठल अम्मा ई बाबो किथे न ओए भाई बर मुंह करे वार है भजी विया हां बरमो करे विया अम्मा आई बाबा पीरू इन रंगीले जे खौफ का गोट चरे भजिया रंगीलो जन का वबा हुजे का नई कोरोना गाटे में लगी हुजे असुल हिन रंगीले जे चण सा घर में भजा लगी वई अरे ने भागा ने रंगीले जा 3 लाख त पीरो वठन वो उन के छा थींदो बाबा ये रंगीले 3 लाख रुपया के ॾिना न छा जे लाइ ना थई हिन मलूका जे संगला ॾिना अरे बाबा जेकॾहिं 3 लाख रुपया वता अथव त न चोरीअ खे रंगीले सां परणायो न हणायो सु 2 टकर न बाबो पीरू लभंदव न ये 3 लाख रुपया मूंखे ख़बर है तंहिं करे मां पहिरियां ई इन चिरकिणीअ तोतल खे मासी सेठियाड़ी जे घर रहिया विया हाणे मां बि हिते कोन रहंदुमि मां हुन जे घर रहंदुमि बसि न मां रंगीले सां शादी कोन कंदसि ओ मलूका इहो रुगो नाले में रंगीलो आहे बाक़ी मुंहं में ॾाढो भलो आहे दादा जेकर एतिरो पसंदि अथई न त पोइ पाण शादी करी मिठल हाणे तूं ॿुधाए इहो जाइज़ अब मूंखे जहिड़ी ख़बर जाइज़ आहे या न जाइज़ आहे मां चवां थो मूंखे रुगो इहो ॿुधायो हिते वेहो था या हलो था मां घर खे तालो ॾियां अदा पोइ असां बि हली तोसां उते रहूं उते मासी सेठियाणी बि आहे ऐं भाॼाई चिलकणी बि आहे ओ भित ते हलंदड़ किरड़ी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे छा बाबा मूं चयो न चिलकड़ी जीअं कराची मां आई चयोमांसि बाबा सिधो हल पंहिंजी माउ जे घर उनखे घर छॾे आयुसि रंगीले जी ॻाल्हि जी मूंखे ख़बर ई बाबा तंहिं करे मां बि उते वञी रहंदुमि ॻाल्हि सिधी मां बि हींअर तोतल जा कछा खणण आयो हुउसि तव्हां जी गाते में मूंखे लॻो असां त इहो सोचियासीं त असां तव्हां वटि रहंदासीं ऐं तुंहिंजे पीउ खां पैसा वठी इन रंगीले खे ॾींदासीं बाबा बाबो भॼी वियो मां समेत हाणे तव्हां भलो लोट लाहियो बाबा अमाई बाबे ईअं जोड़ हयो ॼण सतीं गोलो अबा मिठल पोइ भला असां काॾे वञूं होॾे बाहि हेॾे पाणी इन रंगीले जी रिंग ते हाणे केरु मुंहुं ॾींदो पोइ ही घर ॼाणे तव्हां ॼाणो मुंहिंजो कुझु न वञे बाबा ख़ाली इहो रंगीलो अचे तव्हांखे कुही वञे मां विच में कोन ईंदुसि मां हिन घर खां ई तोहफ़ा कई घर ई तव्हांखे आयो इहे बंदूकुनि जा ठका वेही तव्हां हिते करायो दादा हाणे छा थींदो छा वरी छा थींदो हीउ घर हुमबो हुन घर खां सुम्हो आहे वे 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 ॿियो हाल अहिवाल कहिड़ी सुसु बुसु पई थी हले मूंखे बि त ॿुधायो न फिलहाल असां पाण में अखियूं चार्ज पिया कयूं अखियूं पिया चार्ज कयो अपा लालू अखियूं बि चार्ज थिंदियूं आहिनि छा चाची मासी सुरली जॾहिं बि का बि औरत मर्द खे चिताए ॾिसे न ईअं सम्झ त कुदरती तौर ते माण्हू चार्ज थींदो ईंदो आहे ऐं पोइ माण्हू जा दोॾा ईअं चार्ज थींदा आहिनि जो महबूब जो हर अंदाज़ चिटो पिटो नज़र ईंदो आहे सफ़ा ईअं अम्मा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का तोखे त ख़बर आहे लालू त हुई मज़ाकूं कंदो आहे अम्मा मुंहिंजी बि तव्हां ॿिन्हिनि खे दुआ आहे सदाईं ईअं ख़ुशि हुजो ऐं चार्ज थियो ॿई हिक ॿिए सां अम्मा मुंहिंजो ख़ैरु आहे बाक़ी लालू मूंखे ॾिसी चार्ज थो थिए न बैटरी वांगुरु मुंहुं ई सुॼंदो थो वञेसि हा पा लालू वाकई तुंहिंजे मुंहं ते ॾाढी सोज थी नज़र अचे न चाची मासी सुरली अहिड़ी ॻाल्हि कान्हे का मुंहिंजे मुंहं खे राति मच्छरनि पटियो आहे तॾहिं सुॼी वियो आहे न मां लालू कूड़ थो हणे मुंहिंजी रखियलु क्रीमूं जेके लालू आयूं न तॾहिं रिएक्शन थियो अथसि रिएक्शन किथे थियो आहे सफ़ा एक्शन थी वियो आहे तॾहिं मुंहुं सुॼी वियो अथई अड़े अब्बा तुंहिंजो कहिड़ो कमु आहे जो माइन जी वतींदो क्रीमूं बूथ ते हणंदो अम्मा लालू साड़ थो करे त मां बि लालीअ वांगुरु सुहिणो थियां हा न लालू अम्मा ही क्रीमूं हणे या क्रीमुनि जे तलाह में टुबियूं ॾे त तो जहिड़ो कोन थींदो इन ते चाची मासी सुरली हिकिड़ो मिसाल ठहियो थी त कांवनि खे बि पंहिंजा बच्चा सुहिणा लॻंदा आहिनि छो लालू मां सुहिणी न आहियां कहिड़ो लानती थो चवे तुंहिंजे लाइ पोइ हींअर जो चयो माना मां लानती मां त तोसां मज़ाक बि कई जॾहिं तो जहिड़ी सुहिणी ज़मीन ते त छा पर मूंखे आसमान ते मुश्किल थी मिले अला सच्ची लालू हा सदिको मिठल हाणे हे पंहिंजा कन खोले ॻाल्हि ॿुधी चल मां पंहिंजी धीअ हुन घर ॾे वञण कोन ॾींदसि नहीं वरी तोतलो ॾिसण ॾींदीसां हा सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न ॾींदी ॻाल्हि हिक
तूं हाणे तूं न मुड़ुस माण्हू थी कमाए ईअं न असां अम्मा जे मथां बार न थियूं लेडी बंदूक तुंहिंजो ठका पाण खट जे मथां वेहंदासीं कहिड़ो मासीअ जे मथां वेहंदासीं जो ॿार था थियूं अबोल कॾहिं सुधरंदे कॾहिं सम्झंदे मिठल इहो बार न रध पचाव जी ॻाल्हि थी कयां त माना जेको पचाइबो कबो न घर में उहो असां वठी ईंदासीं ऐं ॿियो त जेको असांजो सामान होॾे पियो आहे न उहो बि खणी अचिणो आहे बसि रुगो दुआ कयो त मां घणा सामान कढी अचां छो सामान न ॾींदा छा मुंहिंजे धीअ जो ॾाजो आहे जे हीअं न कर कनि त निड़ीअ ते लत ॾियां वञा थो पहिरीं प्यार सां सम्झायां थो जेकॾहिं प्यार सां न सम्झा त पोइ मासी तोखे मोकिलींदमि वञी रेसलिंग खेॾिजा तूं अॼु ईअं कर ॿाहिरि वञी मुर्गी वठी आ बिरयानी ठाहे खाऊं लेडी बंदूक तव्हांजो टका ऐं किलो मुर्गी वठी त बिरयानी खाऊं ख़बर अथव त मुर्गी जी क़ीमत घणी आहे 500 रुपया किलो थी वई आहे अरे मिर्च 100 रुपया किलो टमाटा 200 रुपया किलो एॾी महांगाई आहे अञा मुर्गी खाईंदो ॼणे मां मोकारो ॿारनि जो मर्द माण्हू आहे का सोच त कर मूंखे हथ ते थी कद ॿुॾी मरो से ठाणी सिर ॾींदी आहे सो कंहिंखे बि न आहे ॾींदी ॿुधो पालक वठी चङा खाईंदो न तूं खाई छॾजांइ वठिया त हाडुर मले ॾियां त भई पालक चओ 2 मिंट सुख जा मूंखे वेहण न ॾिजो वञ कॾा सुख ॾिनासीं ज़ाल खे ॿार खे मूंखे ससु खे हाणे तो में त ख़तमे जी बि उमेद कान्हे जो मोए खां पोइ ख़तमु ॾियाराए मैंने रोशन वतो मुंहुं बि कपाए छॾे हाणे रो न कुरपाई थी तंहिं महिल पाण थी हवाले करे थो पई त मथे वाह चाचारी वाह रुको पंहिंजे बारे में सोचण इहा किथां जी चंग मूर्ति आहे पंहिंजे बारे में सोच कहिड़ो मूं पंहिंजे बारे में सोचियो आहे ॿुधा इज़त सां शादी करण लाइ ऐं जुमन ईदनि खे थाणे मां छॾाइण लाइ त ॾाढी जल्दी में कई मूं मिसकिन लाइ मलूका जे माइटनि ते ज़ोर रखी आहे न त अञा ताईं मुंहिंजी शादी थी चुकी हुजे हा सम्झी छो थो तूं हिन ॻोठ जो न आहीं तुंहिंजी हिन ॻोठ मां शादी न थींदी वाह चाचारी वाह इज़त वारी कहिड़ी हिन ॻोठ जी आहे जो तो जहिड़े बींगे था मुंहिंजो मतिलबु तो जहिड़े इज़त वारे सां हुनजी शादी बि थिए अरे इज़त ॻोठ जी मालिकाणी आहे मुंहिंजो मतिलबु आहे त लेडीज़ उन सां रिआयत आहे उहा शादी करे सघे थी भले हू कंहिं सां बि शादी करे अहिड़ो कहिड़ो नथू कहिड़ो हुजे एरे गेरे नथो करे सां हुनजी शादी न थी सघे उहो मूंसां शादी कंदी मूंसां ॻोठ जे चङे मुड़ुस सां पंहिंजी शादी जो वॾो ख़्यालु अथई मरण ताईं अची पहुतो आहीं मूंखे त लॻे थो 9 साल लाइ ॾिसी भला न 22 तूं दुआ कर त मूंखे इज़त मां लालूअ भाउ ॼमे ऐं पोइ मां उन जे छठी वारी राति तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कंदुसि ॾाॾे सां दुआ कयां त तुंहिंजी शादी इज़त सां थी वञे ऐं पुटु न ॼमे पोइ अरे छो पुटु कोन ॼमंदो अहिड़ियूं वायूं न कर अलाह कंदो पुटु ॼमंदो अलाह कंदो तूं मरियल आहे मां ॿुधायो छॾियां जॾहिं मूंखे पुटु न ॼायो त पोइ तुंहिंजो परणो बि तुंहिंजे मरण ताईं कोन थींदो अलाह कंदो इहे ढेर ते पियो हूंदे जीअं किनू वाङण कोन पियो हूंदो धप वारो इहे पियो हूंदे अरे पुटी दो निकल अबे चल हिला ॾाॾा हाणे छा थींदो मानी पचंदी खाए बि ॿियो छा थींदो उहो त थी वेंदो पर ही मुंहुं रंगीलो अची वियो त पोइ ओयो अहिड़ियूं ॻाल्हियूं न करे रहंदो मुंहिंजो ब्लड प्रेशर लो थी वेंदो ऐं मूंखे लूण जी भरणी खाइणी पवंदी ॾाॾा पोइ नकली ॾंद छो नथो विझराई तोखे मुंहिंजी थुली मानी पचाइण ते तकलीफ़ थी थिए छा न ॾाॾा तूं ॻाल्हाई थो न त गिग गड़े पई सॼी खमीस विञाए थो छॾी ॿारनि वांगुरु तोखे लीघी ॿधणी पवंदी अरे चरी ॾंद त खोड़ था मिलनि इहा ख़बर न आहे हलाल जा आहिनि अलाए हराम जा ऐं ॿी ॻाल्हि ॿटी हणाया बि खणी इहो रंगीलो निभाॻो अचे न हणी ठोशो मुंहिंजा ॾंद भञी छॾे त पोइ आई घोड़ा मूंखे त ॻाल्हियुनि में इहो मुंहुं विसरी वियो ॾाॾा जेकॾहिं इहो रंगीलो हिते आयो त पोइ पाण छा कंदासीं छा कंदा आयो त मुड़ुस जी मुंहुं ॾींदोसांसि बाक़ी इहो डिजाइन सोचा न खां बंदूक छाला वरिती अथमि बहादुर थी मुंहुं ॾींदासीं ऐं हितां जो चङो मुड़ुस आहे न रिवर्स हुनखे दाह ॾींदासीं उहो पंहिंजी मदद कंदो बचायो आवाज़ किथां थो अचे जिन आए था
अले केरा दाऊ पियो तो करे बचाओ आए को मुझी मदद करे। आवाज तो ॿुधल थो लॻे डीज़ल ते, पर इहो अचे किथां थो आवाज़? अरे आए को बचाओ, मां कोठी में मरी वेंदुसि। आवाज त कौड़ी जो थो लॻे। ऐं इनखे कंहिं सोड़ो कयो आहे हिन कोठी में डीज़ल ते? बचाओ। केरु आहीं, कौड़ो आहीं या जिन आहीं? अब मूंखे सम्झा, मां अञा नओं जेल मां छुटी आयो आहियां। ओ माया कमदार कोड़ो कोठी में लगो पिया सोड़ो, पर तू के रही मां ॿुधा तो रहो। मां विलायती आहियां, विलायती शैतान डीज़ल ते। विलायती वारो कर कड़ो खोल मां अंदर। हाँ हाँ खोजा तो डीज़ल ते। हलिया हलिया दिखर बाहर हलिया। उल्टी न कजा पर आयो फसल खराब थी दो। विलायती तुंहिंजो इहो मूं ते थोरो न हूंदो, पर तमामु घणो हूंदो, छो जो तो हिन कमदार कोड़े खे हिन कब्र जहिड़ी कोठी में आज़ाद कयो आहे। उहो त सही आहे, पर कोठी में तोखे कंहिं सोड़ो कयो? विलायती इहो वॾो दास्तान आहे, इहो तोखे मां ॿुधाईंदुसि, पर पहिरियां मां उनखे ॿुधाईंदुसि जी हिन कोठी में मूंखे बंदि कयो। तोखे त ख़बर मुंहिंजो मतिलबु ख़बर आहे त माया कमदार कोड़ो अहिड़ो कंदो आहे सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो आहे। वॾी सवड़ में सी लॻेसि, मां पलारे में सुम्हंदो आहियां। ईसा खाली इनकी दा हुकुम कर साहब के मारो के दसड़ो। अड़े कंहिंखे दसड़ो न आहे। तूं इहो ॿुधा त इहो जेको कोड़ो कमदार आहे इहो कहिड़े जहान में हूंदो? हा साहब, वाकई कोड़ो कब्रिस्तान में ईंदो, असां भलिया उते वेयूं, वताई ॻाल्हि वांगुरु अॻे पियो इते ईंदो, असांखे होॾे ड्रोन जी ज़रूरत ई कान्हे का। ईसा ॿुधे न बोड़े जी ॻाल्हि, मां चयो जहान ही थो सम्झे कब्रिस्तान। जवान साहब, जवान जो कमु भॼण न हूंदो आहे, कोड़ो बुज़ुल आहे बुज़ुल, जवान हुजे त भॼी न वञे हा। अरे कन के कुतर वारी मशीन में अचई, जॾहिं ॻाल्हि सम्झी नथो त विच में ठपो छो थो ॾी? ठपो न साहब, ऑफिस में ठपो पियो हूंदो आहे ऐं ईसो मूं ते इल्ज़ाम थो ॾे, मूं कॾहिं ठपे खे हथी कोन लाथो आहे। मट कयो हू ॾिसो को अजनबी थो अचे। अब्दुल नबी साहब, तव्हांजी नज़र घटि थी आहे, अब्दुल नबी न आहे, हिकु अजनबी माण्हू आहे ॿाहिरियों। अरे मां बि आई तोखे दांगी मली त अजनबी आहे, अजनबी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, खुदा हाफिज। खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार चुरण पड़ो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिश न कजां। हथ मथे कर। मां कुॾवारी न आहियां, मां त मश्किरनि जी ॻोठ जे चङे मुड़ुस सां मिलण आयो आहियां। मां लालूअ जो महिमान आहियां। इंसान? अरे ख़बर आहे तूं इंसानी, असां तो कॾहिं जानवर चयोसीं, ॿुधाईंदो? साहब मूं चयो त महिमान आहियां, ही वरी इंसान थो सम्झे। बाबा हिन ते असांजी मर्ज़ी हलंदी आहे, पर हिन जे कननि ते न हिन जी मर्ज़ी हलंदी आहे न असांजी। ई बोड़ी पुलिस आहे, बोड़ी। ईसा हिन जी पोड़ी पुलिस में आहे त पोइ हेॾे भर्ती कर न, मश्किरनि ॻोठ में माई जी ज़रूरत आहे। ईसा तूं हिन सां पूरो कोन पवंदे। तूं इहो ॿुधा त लालू में कहिड़ो कमु अथई? लालू खे हिकिड़ो कमु चवण आयो आहियां। बम? लालू खे बम हणण आयो? अरे बुठल बोड़ा, बम कोन हणण आयो आहे, लालू साहब खे कमु चवण आयो आहे, छो न तो सम्झी यारो बरू? बाबा असल में छा जो तूं असां वटि महिमान आहीं, ऐं महिमाननि लाइ असां वटि लख इज़त आहे। कीअं ईसा? हा भली सॼे मश्किरनि जे ॻोठ खां पुछा। हा असां महिमान जी फ़ाइक़ात इज़त कंदा आहियूं। हाणे हीअं करे जो 100 खण जो ॻाढ़ो नोट ॾेई वञ, छो जो लखनि करोड़नि जा केस था हल्की, हुन चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे, चांहि पी पोइ तुंहिंजे केस ते थोरो डुस कुस कंदासीं। वधा बसि तुंहिंजो कमु थी वियो सम्झो। अदी मूं सोचियो आहे त जेका ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में आहे न उहा तोखे ॿुधायां। यता वरी अलाए छा सोचियो अथई, हाणे तूं ॿुधाईंदे त पोइ मूंखे ख़बर पवंदी न। अदी मां चवां थो त कादन हाणे असांजे घर में न रहे। दादा ख़ैर ताईं ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करी, जहिड़ो मथां कारो आहे न अंदर जो कारो न थी। तव्हांखे कहिड़ी ख़बर जेतिरो वक़्तु तव्हां जेल में पिया हुयो न, इन कादन वीचारे खे शाबस आहे, हा बणिजी मूंखे सहारो ॾिनसि। जेको न तोखे सहारो ॾिनई उन जा 700 खनि ॾियांसि थो, अञा बि जे ॾुख कयई त 10-20 वधाए ॾींदोमांसि। वाह वाह मुंहिंजा भाउ, तव्हांखे थियो छा आहे? मूंखे लॻे थो दिलि में अहसास ई कोन अथव, उहो बि जेल में विसारे आयो। अदी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, सॻो भाउ मां आहे न, वॾो भाउ बि मां आहे, ऐं शादी वरी अॻु में हिन कादन जी कराईंदी। इहा त सिधी सही ना इंसाफ़ी आहे। सॻा भाइर वेठा हुजनि ऐं वेगा भाइर वरी पणजनि। अदी मुंहिंजी शादी करा, न त मां वॾो फॾो कंदुसि, ऐं हा मूंखां पोइ वरी अधु जुमन जी शादी कराइजांइ।
उन खां पोइ इन कादड़ूअ जी हिकिड़ी शादी कराइजे। अरे छॾ दा, इहे करण सां तो कादल सफ़ा चिड़ी वेंदो। ऐं मूं मिठल खां कादल जे लाइ इहो संग घुरियो आहे। अदी चिड़ी वेंदो त कहिड़ो तख़्त हूंदो थी पवंदो, या वरी हुन जूं कहिड़ियूं मेयूं असां वटि बीठल आहिनि जो काहे वेंदो त खीर खां रहिजी वेंदासीं। अदा हाणे ॻाल्हि ॿुध, मलूका जा घर भाती असुल चिड़ी न पवनि। उहे चवंदा कोन त तूं कुराड़ो माण्हू। ओयो तूं खड़ी मिसाल ॾिजाए न त कुराड़ा उठ जेके आहिनि ॿ कवाट हलनि। हाणे तूं उठ ई जो इहो मिसाल उन्हनि खे ॾियां ऐं पाण त माण्हू वेठी खिलायां। अदी परावा पुट परणाईंदी, बाक़ी अबे या पुट वर्तन भली गिटियुनि में रुलंदा ईअं न। हाणे अदा मां बि ॾिसां थी, कोशिशि त कयां थी, फिरको फेरायां थी, मलूका जे माइटनि सां ॻाल्हायां थी। जे राज़ी थी विया त वाह वाह, जे नथा राज़ी थियनि त भाग तुंहिंजा। ओ इते रख न, हाणे कई सॻी भेण वारी ॻाल्हि। अदी जेकॾहिं मुंहिंजो इहो कमु कई त पोइ तूं जीअं चवंदीअ न तीअं मां कंदुसि। रीवा साहब, लालू तव्हांखे चङा मुड़ुस इन लाइ न ॾिनी त पुराणा थियल फैसला उन्हनि खे वरी तव्हां उथल पुथल कयो। हाँ छा कयो आहे मूं? मां थो चवां त कहिड़ो लाचार हो तव्हांखे ईदन जुमन ई विलादी ज़मानत ॾियण जो। सूतली साहब ॻोठ जा चङा हा, अधु सज़ा त हो काटे चुका हा। जेकर न पूरी सज़ा काटे निकिरनि हा त पोइ असां मां कसरूं कढंदा। इन जे करे अकुल जी दौड़ कयमि दौड़। इहा अकुल जी दौड़ थी न। लालू जो थी वियो पीउ ऐं ॻोठ जो चङो मुड़ुसु, दाखियूं ॿधी पाचके में विधी गाजी खुआड़ में उछलाए चाहियां। बसि सूतली साहब बसि, इहो न विसार त मां मश्किरनि जे ॻोठ जो चङो मुड़ुसु आहियां। को ज़ियान खोर ॿिलो न आहियां जो अखियूं बंदि करे पाचके में विधी ऐं गाजी खुआड़ उछलाईंदे। रीवा साहब, ॿियूं ॻाल्हियूं पोइ थींदियूं, पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मां हिन मुजरिम खे किथे पकड़ी आयो आहियां। रीवा साहब, मां मुजरिम न आहियां। मुजरिम त उहो आहे जेको मूंखां 3 लख वठी तव्हांजे ॻोठ में थो रहे। इहो नओं माण्हू को असांजे ॻोठ में लॾे आयो आहे छा? नओं न आहे, पुराणो आहे, जंहिंखे उताक ते तव्हां रहम करे मानी खाराईंदा हो। सूतली साहब, मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। अबा तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो रंगीलो आहे। इहो कर ख़बर, तोखां 3 लख रुपया कंहिं वरिता? इन पीरू पेटीअ पंहिंजी मलूका धीअ जे संग जा मूंखां 3 लख रुपया वरिता अथई। मां हुनजे ॻोठ वियो हुउसि, पर मूंखे ख़बर पई त उन ॻोठ मां घणो वक़्तु थी वियो त लॾे वियो आहे ऐं हाणे हिते तव्हांजे मश्किल जे ॻोठ में थो रहे। जेकर इहा ॻाल्हि आहे त सूतली इन पीरूअ खे ॻोल्हे गिरफ़्तार करी। अब तूं असांजो महिमान ही, मश्किरनि जे ॻोठ में आयो हुई, हाणे त तूं बि बजट खणंदे। ओहो, मुंहिंजो मक़सदु आहे त तोखे पैसा वठी ॾींदासीं। अबा हाणे ॻाल्हि ॿुधो, मां हिकिड़ो फ़ैसिलो करे छॾियो। हिकिड़ो वेलो अधो अलू आणींदो, ॿियो वेलो तूं आणींदे। बसि न त घर खां ॿाहिरि कढी छॾींदा। ॻाल्हि अथव आख़िर। अम्मा करी ज़ुल्म थी। हाणे ॾिस न, ए बाबल अलू जेको आहे मुंहिंजो नंबर 2 आहे, इहो त हिन व्याज मां कसर कढी थो वञे। हिते मुफ़्त जा टुकर खाइण जो शौक़ु थियो अथई छा? हिते पंहिंजे घर में त वॾियूं मानियूं ठाहींदो आहे, वॾा ताम आणींदो आहे, वॾियूं भाॼियूं वठी ईंदो आहे, ऐं हिते वरी कुझु बि न। इहो त सही आहे, पर जेकॾहिं इहो ॿार बाबल अलूअ ते रखंदो न, इहो ठीकु थींदो। भई अवेल सवेल भाॼी मां आणींदुसि। पर हाणे इहो कमु न कजांइ जो रोज़ पटाटा ऐं वाङण वठी भरी ॿधी अचे हिते लाही। न न मां मिठल खे चवांसि थी, मिठल रोज़ ताईं मच्छियूं वठी ईंदे न, मच्छी वठी ईंदो मां मच्छी। हले तूं कर तुंहिंजो ठक आहे। तोबा 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 दादी, ओ समझो कसी वदी फराजना, पर बायो पीरू पेटी त वरी इन कसिया जो को पी निकतो। करी छा थो बाबल नंबर 2 करी छा थो? ओए मुझे पिए के मुंहिंजी मां जो पी तो करे छड़ी। अरे त पन में कहिड़ो दुहा ज़बाना जे करे तिरकी पई त छा थियो? अरे तिरकी बि मुंहिंजे मां जे मथां पई। थियो छा आहे? आखिर छाते थो एतिरो विफले? ओ तो से जानी हाणे आलू वारो कुल को कोको त कोने जो वता हिकड़े हिकड़े खे दिमाग़ में आणंदो। यो पीरू पेटी ने मलूका जे संग जा पूरा 3 लख रुपया वठी मस्करन जे ॻोठ मां ई भॼी वियो आहे। 3 लख रुपया वठी आई गुम। तिलकणी मतो रो फिरे, हथ त विझो रे, मुंह में हथ विझो। या त मां हथ विझाया पर मुंहिंजे हथ में लथा। जंहिंखां न इहो पीरू पेटी 3 लख रुपया वठी वियो आहे, हुन जो नालो आहे रंगीलो। रंगीलो उहो सेठरी वस वटि तव्हां खणी आयो आहे। हाँ, मां बि चवां ए बाबू पीरू पेटी साहब हिकदमि खणी खुद ही वार है। इहो आहे न तुंहिंजो पी,
जेके सॼो ॾींहुं मानियूं हपाऊं कराईंदो आहे मिठई 3 लखनि मां तोखे 1 रुपयो बि न ॾिनई ऐं वञी बर मुंहुं कई अञा खाराए अञा खण हुननि जो पासो। अरे फैसलो दिवस साहब वटा दिवस वट या 3 लख भरे ॾींदा या त हिन मलूका जो संग इन रंगीले खे ॾींदा। ॿुधो त हरू भरू बंदूक जा टका जोता कढणा रे मुंहिंजो मथो तो फिरे किथे किरी न पवां घट तां। अरे कोड़ा ये त ख़बर सॼो ॻोठ तोखे आसमान ते पियो थो ॻोल्हे, तूं त ज़मीन ते मिली वियो आहीं। आसमान ते पियो ॻोल्हे, मां कोड़ो आहियां कबूतर जो पुट आहियां जो आसमान ते था ॻोल्हे। अरे तो जेको ॻोठ वारनि खे चूनो हयो आहे न, अहिड़ो चूनो त ॻोठ जा जेके रंग जा कारीगर आहिनि उहे बि न आहिनि हणंदा। सिंगल पुरुष हणिया त खेरो डबल पुरुष हणिया थी ॻोठ वारनि खे। वाह लालू साहब वाह, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां अॻु में कोड़े खे ॾोही करे छॾी। तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि ॿुधा, मैसेज फ़क़ीर पढ़जी नकुली दरगाह ठाहे ॻोठ जे माण्हुनि खे फुरियो अथई। हा छोड़े लालू साहब तव्हां मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुधो। मां तुंहिंजे पीउ जो नौकर आहियां छा जो मां तुंहिंजी वई सही पूरी ॻाल्हि ॿुधा। पूरी ॻाल्हि मां पंहिंजी ज़ाल जी बि न आहियां ॿुधंदो। हल थाणे ते हल। बाबा थाणे ते हलण जी का ज़रूरत कोन पवंदी, मां अहिड़ी सफ़ाई पेश कंदुसि। सफ़ाई त मां तोखे मश्करनि जे ॻोठ जे नालियुनि जी भितियुनि जी छितियुनि जी गिटियुनि जी कराईंदुसि, पर इहा सज़ा तुंहिंजे लाइ घटि हूंदी। पर लालू साहब पर जा पुट हल थाणे ते हल, मां चवां थो थाणे ते हल। केतिरो भॼंदे पुट, हाणे डबल पुरुष लॻंदई डबल बाबा। पावली या तूं मूंसां बेवाजिबी थी करीं त जेको कमाए था तूं सभु भंडारे में रखंदी थी वञी। उहो त मां इन करे थी कयां जो तोखे के डटा ॾेई वरी पैसा न खणी वञे। मां कंहिंजे चवण ते कोन लॻंदुसि, मां चवां थो भंडारो खणी आ वञीसि त ख़बर पए त रक्षण भटारनि घणो कमायो आहे हिन महीने में। हाँ हाणे रक्षो बि भटारो थियो, डांद आहे छा जो भटारो थियो। रिश्का भटारा हूंदा आहिनि छो त कमाए माण्हूअ खे ॾींदा आहिनि न, इन जे करे जीअं डांद भटारो त रिश्का बि भटारा। तूं भले केतिरी बि कोशिश कर पर तोखे हिननि पैसनि मां 1 रुपयो बि न मिलंदो। मतिलबु त जेके बि पैसा तूं पंहिंजो पाण वटि रखंदी आहे, तूं बि छुरीली थी वई आहीं। मुंहिंजी मां सुरीली जो नालो न खण, मुकड़ी ॾंध न भनी छॾियईं। ग़लतीअ में नालो वात मां निकिरी अॻिते कोन खणंदुसि, पर ॾिस न तूं भांडारो खणी भञंदीअ त ख़बर पवंदी न त हिन महीने में रिश्कनि घणा कमाया। हा इहो भांडारो त मां भञंदमि पर पंहिंजे मुंहुं, पर तोखे 1 रुपयो बि न ॾींदमि। पोइ मूंखे कीअं ख़बर पवंदी त हिन महीने में रिश्कनि भटारनि घणो कमायो। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।